अस्सलाम वालेकुम। पंजाबी जी नहीं अपडेट पंजाबी जी नहीं अपडेट सां दोस्तों सां गॾु आहियूं। जीअं त पंजाबी ड्रामे में हाणे इलाही मज़ो थियण वारो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हाणे चाकर ख़ान पंहिंजे ॻोठु वापसि आयो आहे ऐं हाणे सिकू हुन वटि वियो आहे। रईस चाकर पंहिंजे ॻोठु वियो आहे ऐं हाणे पंहिंजे पीउ खे चवे थो त हाणे मां सावलान सां पलांद कंदुसि, छो त जॾहिं हुननि मुंहिंजी भेण सां हैदर जी शादी कराई आहे। हाणे मां सावलान खे बिल्कुलु बि न छॾींदुसि। ऐं हाणे ड्रामे में इलाही मज़ो थींदो, छो त होॾां रईस अकबर ख़ान हिन सिकूअ खे चए भले इन खे इजाज़त ॾेई छॾियईं त तूं भले पंहिंजे ॻोठु वञी सघीं थो, छो त हाणे रईस रूंडे खे उनजे जेको उनजे पुट जो जेको मामो आहे उहो रूंडे खे न छॾींदा, छो त उन्हनि वॾी हरकत कई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सांवरा जाबरान खे रूंडे जे पुट ॾिठो हुयो। हाणे ड्रामे में इलाही मज़ो थियण वारो आहे। महिरबानी करे चैनल ते नवां आया आहियो त सब्सक्राइब कयो।